जिलो कंबर शहदाद कोर्ट ब्यूरो चीफ कुर्बान अली चन्ना जी रिपोर्ट मुताबिक वारहा रेगुलेटर जा दरवाजा बंद करे हथरादू पानी जी खोट पैदा करण खिलाफ वारहा शाख मां निकरंदड़ शाखुन छोड़ी शाख ठुल शाख जे सवे हारिन आबादगारन हाकिम शाह पुल वट पहुंची एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो जंहिं करे कंबर शहदाद कोट रोड ब्लॉक थी वियो ट्रैफिक मुअतल थी वई गाड़ियुनि जूं कतारूं लगी वियूं उन मौके ते आबादगारन जे एहतजाजी धरणे वारे हंध मीर मोहम्मद ज़रीन खान मक्सी पहुंची पानी जे अथरादू खोट जो नोटिस वठी सेक्रेटरी आबपाशी ऐं आबपाशी जे वास्तेदार इंजीनियर सां ॻाल्हियूं करे रेगुलेटर जा हेठि कयल दरवाज़ा खोलराए पानी जी खोट ख़त्म करायो उन मौके ते एहतजाज रिकॉर्ड कंदड़ ॻोठाणनि मोहम्मद जुम्मन गुलाम अली वारिस ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वारहण जा रेगुलेटर बंदि करे आबपाशी वारा पानी विकिरो करे रहिया हुआ जॾहिं त असां वटि पीअण लाइ पाणी कोन्हे होॾां मीर मोहम्मद ज़रीन खान मक्सी चयो त पाणी जी फरहामी ॻोठाणनि जो बुनियादी हक़ आहे जंहिं करे मथे ॻाल्हाए हारिन जो मसइलो हल करायो आहे।